अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 8। किसो शाइरीअ जो थे कयुमि। विच में ॻाल्हियुनि तां ॻाल्हि निकिरी आई ऐं किसो ई विच में और अची वियो। पर उहे ॻाल्हियूं बि त आख़िर उन ई ज़माने जूं आहिनि जंहिं ज़माने जो तालुक़ु मरहूम न्याज़ सां आहे ऐं ओरण जहिड़ियूं बि आहिनि। ख़ैरु जॾहिं मां अची साणनि शरीक थियुसि उन वक़्तु मुशाइरो अल हक़ीक़त आफ़िस जे भरिसां मरहूम अली मोहम्मद क़ादरीअ जे ओताक ते थींदो हो। मुशाइरे जी तरह कंहिं उर्दू बैत जो तर्जुमो करे ॾिनी वेंदी हुई। अल हक़ीक़त में बि उन जो ऐलान थींदो ऐं कनि ख़ासि शाइरनि ॾांहुं टपाल में बि ख़बर मोकिली वेंदी हुई। ॿाहिरनि शहरनि मां मूंखे यादि आहे कराची वारो मरहूम ग़ुलाम मोहम्मद निज़ामी हर मुशाइरे में पंहिंजो ग़ज़ल मोकिलींदो हो। उते कराचीअ में अंजुमन तरक़ी उर्दू नई निकिती हुई। केतिरा हिंदुस्तानी शाइर उते मौजूदु हुआ। कराचीअ जे ख़ासि रहाकुनि मां फ़क़ति मीर अयूब ख़ान ऐं संदसि भाउ मीर मक़बूल ख़ान उर्दूअ जा हामी ऐं उर्दूअ में शाइरी कंदा हुआ। अंजुमन जी जाइ उहा ई हुई जिते उहा अॼु आहे, यानी पाकिस्तान चौक वटि, जंहिंखे उन ज़माने में लांबट मार्केट करे छॾींदा हुआ। पारसियुनि जे पवित्र आतिशकदे जे पुठियां उते ई उर्दूअ जा मुशाइरा थींदा हुआ। निज़ामी मरहूम सिंधीअ जो अकेलो शाइर उते हो, तंहिं करे हिननि पंहिंजो वास्तो लाड़काणे जे मुशाइरे सां रखियो। उहो ई दौरु हो जॾहिं सिंधी शाइरीअ जी माना फ़क़ति ग़ज़ल सम्झो वेंदो हो। काफ़ी ऐं ॾोहीड़ो चवणु न छड़ो कसरे शान बल्कि इल्मी दर्जे ऐं अदबी अज़मत जे ख़िलाफ़ु लिखिबो। ग़ज़ल में लखनवी शाइरनि जी तर्ज़ अख़्तियार कई थिए वई। रिआयत लफ़्ज़ीअ ऐं ग़ैर मानूस तशबीहुनि ते ज़ोर ॾिबो ऐं उनखे ई फ़नी कमाल सम्झो वेंदो हो। जेकॾहिं हिक मिसरे में अखि जो ज़िक्र ईंदो त ॿिए मिसरा में अहूअ जो लफ़्ज़ ज़रूरु ईंदो। अबरूअ जो इस्तेमालु थींदो त ॿिए में कमान ईंदी। माशूक़ जे पिंबड़ियुनि जी ॻाल्हि निकिती त पैकान यानी तीर जो किसो लाज़िमन कयो वेंदो। कंधारी ॾाढ़ुनि जो नालो वरितो वियो त यकदमि पिस्ताननि ताईं वञी ख़्यालु पहुचंदो। सेब समरकंद जो हूंदो पर उन जो ज़िक्र लाड़काणे जा शाइर जॾहिं कंहिं बैत में कंदा त उते माशूक़ जे गलनि जो मामिलो मक़सूदु हूंदो। चाह खूह ईंदो त ज़नख़दान खाॾीअ जो अचणु लाज़मी हो। गर्ज़ अहिड़ीअ तरह ग़ज़ल चयो वेंदो हो जो उन मां मज़ो फ़क़ति उन्हनि खे ईंदो या सम्झंदा छड़ो उहे हुआ जन नासिक ऐं आतिश जा दीवान पढ़िया हूंदा या ईरानी शाइरनि जे दीवाननि खे उथलायो हूंदो। सिंध जा माण्हू सम्झनि या न सम्झनि, संदन शाइरी पंहिंजे माहौल जे आईनादार हुजे या न हुजे, उन सां असांजे शाइरनि जो वास्तो वझ कोन हो। उर्दूअ जे किताबनि जो सिंध मथां एतिरो मारो कोन हो। कनि आलिमनि वटि के मज़हबी किताब ॾिसण में ईंदा हुआ या शाइरनि जे ओताकुनि में हिंदुस्तानी शाइरनि जा चंद दीवान ॾिसबा हुआ जेके नोल किश्वर जा छापियल ऐं 3 चई आने में घर वेठे घुराईंदा हुआ। हक़ीक़त में उन्हनि ई दीवाननि जे ज़रिए सिंध में सिंधी ग़ज़ल जो आगाज़ थियो, जंहिंजी इब्तिदा टालपुरनि कई। असांजा टालपुर हुक्मरान जॾहिं क़ैद थी कलकते विया उन वक़्तु मेठाज बुर्ज में वाजिद अली शाह बि बांदी हो। ओध जे उन ई बदनाम थियल बादशाह जो उते बि मशग़ुलो उहो ई साॻियो हो, याने उर्दूअ में निहायत पस्त शहर चवणु या पुठ ते छॾे आयल पंहिंजे लातादाद सुरेतना हिजर ऐं फ़िराक जा किसा निहायत फ़हिश ऐं बाज़ारी ज़ुबान में लिखणु। मिठिया बुर्ज में उर्दूअ जा केतिरा शाइर रहंदा हुआ। ख़ुदि उर्दूअ जी मशहूरु नाविल नवीस अब्दुल हलीम शरर बि मटियार बुर्ज में परवरिश हासिलु कई। मटिया बुर्ज जा उहे शाइर टालपुरनि वटि बि ईंदा हुआ ऐं उन ई आमोद रफ़्त टालपुरनि में उर्दू शाइरीअ जो चस्को पैदा कयो। इब्तिदा में हिननि उर्दू ग़ज़ल ठाहिया ऐं रफ़्ते रफ़्ते उन उर्दू ग़ज़ल सिंध में अची सिंधी ग़ज़ल जो रूप अख़्तियार कयो। अब्दुल हुसैन सांगी ऐं गदा शाह वटि उर्दूअ जा कई दीवान हुआ। गदा शाह जो त उन्हनि सां एतिरो शग़फ़ हो जो सफ़र में पिणु पाण खां धार न कंदो हुयुनि। चुनाचे जॾहिं ठटे वियो त पाण सां आबाद आतिश ऐं नासिक जा दीवान बि खयो वियो, जंहिंजे मुताले खां पोइ तकमली जे मुअलिफ़ मखदूम ख़लील नमून ता उर्दूअ जा चंद ग़ज़ल जोड़िया। अहिड़ीअ तरह सिंध जे ग़ज़ल गो शाइरनि वटि उर्दू दीवाननि जो मिड़ई थोरो घणो ज़ख़ीरो हूंदो हो। लाड़काणे जे मुशाइरे जी तरह बि उर्दूअ जे कंहिं बैत जो सिंधी तर्जुमो करे तजवीज़ कई वेंदी हुई। गोया ग़ज़ल गो शाइरनि जी दिमाग़ी अफ़लास ऐं तख़युल जे फ़ुक़दान जी उन ई हद ताईं अफ़सोसनाक हालत हुई जो हू हिकु मिसरो बि पंहिंजो तख़लीक़ करे कोन सघंदा हुआ।
उन्हनि दीवाननि मां ख़्याल, तरकीबूं, इशारा, किनाया, तशबीहूं ऐं रिआयत लफ़्ज़ीअ जा नमूना हथु कंदा हुआ। मूंखे यकीन आहे त काफ़िया ऐं रदेफ़ बि उन्हनि मंझां ई मुहैया कयाऊं थे। भला नख़चीर तहरीर ऐं तज़वीर जो काफ़ियो सिंधीअ में किथां आयो? ख़ुदि मां पाण बि जॾहिं शाइरीअ जो शौक़ु कयो त सिंधी शाइरनि जो उहो ई सदरी नुस्ख़ो इस्तेमालु कंदो हुयुसि। सिंधीअ जी उन ई क़िस्म जी शाइरीअ जो समूरो सरमायो दीवाननि ऐं बयाज़नि जे अंदरि दफ़न थी वियो। क़बूल आम जी ख़िलत सिंध अंदरि कॾहिं हासिलु करे न सघियो। भला तशबीहा ऐं मुहावरा, ख़्याल ऐं इस्तारा सभई हूंदा लखनऊ जे तवाइफ़ ख़ाननि जा या ईरान जे मैख़ाननि जा, से थर में रहंदड़ ऐं फोग ते गुज़ारो कंदड़ वीचारा सिंधी किथां सम्झी सघंदा? बम्बई सरकार जो छपायल शाह जो रिसालो न कंहिं सिंधी शाइर पढ़ियो हो ऐं न कंहिं शाइर खे उहा शाइरी पसंदि हुई। उनखे ॻोठाणी शाइरी सम्झो वेंदो हो। काफ़ी ऐं बैत जोड़ींदड़ खे शाइर कोन सम्झंदा हुआ, बल्कि चवंदा हुआ त फलाणो तुक बंद आहे। उन ई शाइरीअ खे दहकानी शाइरी सॾींदा हुआ। गोया शहरनि या शहर में रहंदड़ उन्हनि आला दिमाग़नि सां सिंधीअ जी पंहिंजी शाइरीअ जी का बि मुनासिबत कान हुई। सिंध जो काफ़ी ऐं ॾोहिड़ो सॼी सिंध ऐं उन जे अवाम ते हावी हो। शाह जा बैत ऐं काफ़ियूं ॿराड़ीअ जे कचहरियुनि में, दहकाननि जे ओताकुनि में ऐं चांडोकीअ जे नूरानी रातियुनि जो ॾखण जी थधी तंवार खुलण बाद ॻोठनि जे कुशादनि ऐवाननि ऐं अङणनि में चयूं वेंदियूं हुयूं, सम्झियूं वेंदियूं हुयूं ऐं ॻायूं वेंदियूं हुयूं। ख़ुदा बख़्शे घर बख़्शाणी मरियात खे, जंहिं हक़ीक़त में शाह जो रिसालो जदीद तर्ज़ ते अंग्रेज़ी नमूने जी तहक़ीक़ सां ऐं सुहिणे नमूने छापराए कामोरनि जे ज़रिए ज़ोरीअ मुस्लमाननि ताईं पहुचायो। लेकिन उन खां पोइ बि बतौर फैशन जे, जीअं हाणे हर को शाह जो माहिर नज़र पियो अचे या हर अहल नाअहल जे ज़ुबान ते शाह जो बैत आहे, अहिड़ी शोहरत शाह जो कलाम हासिलु करे न सघियो। ख़ुदि शाह जे मेले जी कंहिं शहरी मुस्लमाननि खे ख़बर कान हूंदी हुई। वीचारा ग़रीब गुरबा गॾु थींदा हुआ। सॼे साल जा थक ऐं मांदगियूं 3-4 ॾींहं मेले में रही लाहींदा हुआ। शाह जूं ज़ियारतूं करे, दरगाह तां दुआऊं घुरी, वायूं ऐं बैत ॿुधी, जिलेबियूं ऐं खारका ऐं खुरमा खाई, गुंबत ऐं खंडु भुॻड़ा, पकी मिठाई ऐं रेवड़ियूं पंहिंजे ॿारनि लाइ वठी पखनि वारनि जे पखनि में पेही पुठिते पिया मोटंदा हुआ। शाह जो मेलो ग़रीबनि जी मिल्कियत हो। ग़रीब ई उते वञणु फ़र्ज़ु सम्झंदा हुआ। वॾनि माण्हुनि या जन खे मौज़ सम्झो वञे थो या क़ौम जे जंहिं मख़सूस तबिके जो नालो लीडर आहे, उन्हनि जी उन तरफ़ न को एर हो न भेर। लीडरनि, हाकिमनि ऐं वॾनि माण्हुनि खे मेले मंझि आणण जी बिदियत त असांजे साईं जीएम सैद साहिबु हाणे पैदा कई, जॾहिं खेसि मालूम थियो त शाह खे बि सिंध जी सियासी ज़रूरतुनि में इस्तेमालु करे सघिजे थो। मीरा मोहम्मद शाह साईं बि पोइ कुॾी अची तॾहिं विच में वेठो जॾहिं सियासत ऐं लीडरीअ मां खेसि हर तरह फरागत ऐं फरागुल बाली नसीब थी ऐं उहो खेसि ख़्यालु आयो त शाह बि मुतलवी सैदो ऐं पाण बि मटियारियुनि मां आहे ऐं शाह जे रदेफ़ में उन करे संदसि काफ़ियो पूरी तरह फिट थींदो। फिलल जुमिलाए निस्बती बतो काफ़ी बूद मरा, बुलबुले हमीन के काफ़ी आहे गुलशूद बस अस्त। सभ खां पहिरियों जीएम सैद साईं पाण मेले में मंज़िल अंदाज़ थियो। पोइ पीरज़ादे अब्दुल सत्तार खे मां बेगम साहिबा जे आंदाई, छाकाणि त हू सिंध जो चीफ मिनिस्टर हो। चीफ मिनिस्टर जो नज़ूल थियो त उन जे एज़ाज़ में कामोरनि बि अची कैंपिया हयूं ऐं पुलिस जे अमलदारनि बि अची खेमा खोड़िया। अहिड़ीअ तरह रफ़्ते रफ़्ते ग़रीब गुरबे जी उन जे तफ़रीह गाह खे बि सरकारी माल याने ऑन एज़ मैजेस्टीज़ सर्विस बणायो वियो। पोइ जॾहिं ख़ुदि सिंध ॿियनि जे वर चढ़ी वई, तॾहिं उन साॻिए शाह जी मज़ार अॻियां उहे खेल खेलिया विया जंहिंजी सॼी ज़िंदगी उमिरि जे कोट केराइण लाइ आहूं ऐं दाहूं कंदे गुज़री, जंहिं चयो त मुंहिंजी आह इहा कॾहिं केराईंदे कोट खे। हाकिम उते आया, अमलदार उन ई जाइ सां आशना थिया ऐं ख़सीस चापलूस ऐं सॻे दरवाज़ा सिफ़त कामोरनि कड़नि खे अॻियां ऐं पोयां करे उन अवामी मेले में बि धारियाप ऐं तबक़ाती फ़र्क़ जो हिकु दर्द अंगेज़ निज़ारो पैदा कयो वियो। वरना सत्ताधारनि हाकिमनि जो कहिड़ो कमु जो उन ई क़िस्म जी ग़रीब नवाज़ी फ़रमाइनि। कंहिं दूर दराज़ सरकार सॻोरीअ खे को उहो जुगाए जो पाण हली अची मेले मलाखड़े खे शरफ़ बख़्शे।
आमिरनि ऐं अमीरनि जो उहो शान न जो राहकुन ऐं रयतुनि में अची उन्हनि जी गोशा कला खे आसमाननि ताईं रसाइनि ऐं उन्हनि जे तॾनि तौरनि ऐं रिलियुनि लिथड़नि ते अची रौनक फ़रोज़ थियनि। समय ॼाम खे उहो मूर न जुगाए जो कींजर जे कंधीअ ते अची तंबू तूलान हणे ऐं सोई वरी उन्हनि वटि जंहिंजो सॼो साथ ई लुटिजी वियो हुजे ऐं जंहिंजो समूरो काफ़िलो ई केची काहे विया हुजनि। मतिलबु त शाह जे मेले ते साहबनि जा गुफ़्ता, हाकमनि जा हुकुम ऐं फ़रमान ऐं आमिरनि जा ख़िताब ऐं ख़ुतबा नेठि अची GM सैद साईंअ जी सुजाॻीअ लाइ मचियल मार्कनि में नाफ़िज़ थियणु ऐं नशर थियणु शुरू थिया। ज़गुल फ़रोश ननालम कुज़े अहले बाज़ार अस्त तपा के गर्मी रफ़्तार बाग़बानम अनुख़त। पर छा कजे, GM सैद वरी बि त असांजो पंहिंजो साईं आहे, ॾाढो मिठो ऐं प्यारो। संदसि हर हरकत केॾो बि ज़ख़्म रसाए ऐं संदसि फ़ैसिले जी ग़लती केतिरो बि नुक़सानु पहुचाए, लेकिन उन ते दांह करणु ऐं उन ते फ़रियाद करणु को असांखे जुगाए। दरिया ख़ान दूल्ह खां पोइ सैद ऐं जतोई ऐं अब्दुल मजीद जहिड़ा सिपाही के सिंध खे मिलंदा, उहे सिंधी माऊं ई मरी वियूं जेके महिराण जे माथिरीअ खे अहिड़ा पुट ॼणे ॾींदियूं हुयूं। केॾांहुं जो केॾांहुं हलियो वियुसि, लाड़काणे जो ज़िक्र हो, भिट धणीअ वटि वञी पहुतुसि। पर उहे ॻाल्हियूं बि त आख़िर करण जहिड़ियूं आहिनि, उहे सूर बि त नेठि सलण वटां आहिनि। दिलि जो चाकु चिकी जॾहिं नासूर थी पवे तॾहिं शिकायत खणी न कजे, पर उन जी हिकायत जो त हक़ु हुजणु घुरिजे। आख़िर असां बि त गोश्त पोस्त जा ठहियल आहियूं, न पथर आहियूं न अहिड़ा नासूदी ऐं बेग़ैरत। पर हाणे छा थींदो जॾहिं मनहराई मात खाई विया। गुफ़्तनी नीस्त के बरगालिब नाकाम चे रफ़्त मैं तवाने गुफ़्त के बेचाराए ख़ुदा वंदे नदाशत। जंहिं अहद जी ॻाल्हि हिते थी रही आहे उहो अहद हो जॾहिं कलीच बेग जे विसाल करण बाद मुस्लमाननि में को बि मशहूरु नसर नवीस आला नसर नवीस कोन हो। डॉक्टर दाऊद पोटो मरहूम धणीशल जन्नत में खेसि जायूं ॾिए घणो पोइ मैदान में आयो। शाह जे रिसाले निकिरण खां पोइ हिन शाह करीम जो रिसालो ऐं ॿियो हिकु ॿ सिंधी किताब नई तर्ज़ ते शाया कया। फ़क़ति हिकु मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई पियो ॿुधिबो हो, जेको अकेले सिर वतंदो हो सिंध जी सरज़मीन में सिंध जी तारीख़ खे ॻोल्हींदो ऐं लहंदो। हिंदुनि में अलबत आला अदीब ऐं नसर नवीसीअ जा उस्ताद मौजूदु हुआ। मंझंदि न फ़क़ति शाह जो चर्चो हो, बल्कि शाह खे सचा पचा सम्झण वारा बि उन्हनि जे ई पढ़ियल तबिके में लभंदा हुआ। हाय हाय, मरहूम काके जेठमल परसराम जो नालो चई खणी बसि कर। सनी सनी सफ़ेद सुवारी हमेशह पियो खिलंदो, ॾिसंदो त डुकी अची भाकुर पाईंदो, वेहंदो त पियो बहार बार थींदो। शाह जा ॾोहीड़ा बि पियो ॾींदो ऐं उन्हनि जा राज़ ऐं रमज़ूं बि पियो सम्झाईंदो। जॾहिं शाह जूं आखाणियूं सिंधी नसर में लिखी पेश कयाई तॾहिं असांजे अदब में जिन्सी इनकलाब अची वियो। साॻी उहा शाह वारी ज़ुबान मिस्री ऐं माखीअ जहिड़ी मिठी, अहिड़ी नाज़ुक जहिड़ियूं असांजी मिसकीन मारनि जी मासूम नियाणियुनि जूं दिलियूं, एॾियूं नरम जहिड़ियूं कंहिं ॻोठाणीअ बख़्तावर जे हथनि जो कढियल मखण ऐं एतिरियूं सबाजणियूं जहिड़ियूं भाइरनि लाइ असांजे मुल्क जूं भेनरूं ऐं वॾवर धीअरुनि लाइ असांजे मुल्क जूं माइरूं पढ़ंदे ईअं पई रूह खे राह तरसंदी जीअं ॼण सावण जी चांडोकियुनि रातियुनि में ॾखिण घुली हीऊं पियो ठारे। प्रोफेसर शाहणी कदावर मुड़ुसु, ॾाढ़ी मुछां कूड़ियल, रंग जो गोरो, सूट बूट पाते खां पोइ जिन्सी साहब लोक पियो लॻंदो हो। हिकु दफ़ो मरहूम खे मूं बि ॾिठो, कंहिं काउंसिल जे मेंबरीअ लाइ उम्मीदवार बीठो हो। ॾाॾे ऐं वालिद मरहूम वटि वोट वठणु असांजे नंढड़े ॻोठड़े ऐं शहर जे वाह साह खां ओटाए ते वाहण में पाण हली आयो। संदसि बिलू खोखर पोइ छपियो ऐं पढ़ियुमि। एडिट करणु ऐं उन जी तसीह करण जो नमूनो ॾेखारियो ऐं राज़ सम्झायो। ब्रिटिश म्यूज़ियम जो नालो या उन में बि के सिंधी किताब थींदा आहिनि, उहा ख़बर बि खांउसि ई असांखे पई। नूरजहान ऐं लवारीअ जा लाल बि संदसि ई सूखड़ियूं आहिनि। मतिलबु त कहिड़नि जा नाला खणी कहिड़नि जा खणजनि। भेरूमल महरचंद ख्वाह लालचंद अमर ॾिनो, मल घटि हुआ। हर हिकु ज़ुबान जो आलिम ऐं नसर नवीसीअ जो उस्ताद हो। अलबत
शेर चवण सो हिंदुनि खे ॾांहें कोन ईंदो हो। पहिरियों शाइर जेको मां ॿुधो सो किशन चंद अज़ीज़ हो, जंहिं पंहिंजे शहर जा किताब उन दौर में छपाया ऐं जंहिंजी शाइरीअ में फ़ारसी अखरनि जी कसरत हूंदे बि ओरिजिनल ख़्याल हुआ ऐं पंहिंजे माहौल सां तालुक़ु रखंदड़ ॻाल्हियुनि खे बयानु कयो वियो हो।